छठे में अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। घारो में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। नतीजे में पुलिस एहलकार ज़हीर अहमद राहू फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। आगाह कयूं पिया ठठो मां घारो में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। नतीजे में पुलिस एहलकार फोत थी वियो आहे। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कियो आहे। ठठो मां ख़बर पहुचाई पिया घारो में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। पुलिस एहलकार ज़हीर अहमद राहू फोत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठठो मां रशीद जाखरो खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, घारो में ॿिनि मोटरसाइकिल टक्कर जे नतीजे में फोत थियल पुलिस एहलकार ज़हीर अहमद राहू जे लाश के सिविल अस्पताल ठठो मां पोस्टमार्टम बाद मकली पुलिस लाइन आंदो वियो आहे, जिते संदसि जनाज़े नुमाज़ पढ़ण खां बाद संदसि अबाणे ॻोठ नवाब शाह लॻ सईदपुर जे ॻोठ साबू राहू नियो वेंदो। यादि रहे त सुबुह सवेर घारो में क़ौमी शाहराह ते क्रॉस कंदे तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में पुलिस एहलकार ज़हीर अहमद राहू शदीद ज़ख़्मी थियण बाद फोत थी वियो। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।